जे सरदार जो मक्के जे सरदार जो पुटुआ पीर रोके थो मुसअब मोहम्मद जी कचहरी में न वञ जाए ज़ियारत न कजाए हिक ॾिहाड़े मुसअब जी नज़र रुखे मुस्तफ़ा ते पई मदीने वारे जे मुखड़े जी ज़ियारत थी कमरे में बंद कयो बाहर न निकरंदे कपड़ा न दींदो माए मानी न दींदो माए पानी न दींदो माए मोहम्मद जो दर छड़ गुलामी छड़ चे तो बाबा ही सिर ही जिंद जान मदीने वारे जे हवाले सिर वने जिंद जान वने पर मदीने वारे जो दर न छड़ींदुसे घर में बंद कयई से दरवाजा बंद कयई से भेड़ वैया दरी खोलई खिड़की खोलई दिसां ता तो केड़े हाल में आ दरी जो खोले त ताज़ो अंगूरन जो छुगो मुसअब जे हथ में आ अण मुदायता अंगूर खाई रहो भेड़ चवण लगी अदा हियर अंगूरन जी मौसम नाहे मक्के जी बाजार में मक्के जे मंडी में अंगूर कोन्हने तो है बेमुदायता अंगूर किथों आंदा चे तो ओ भेड़ जेको मुस्तफा सा दिल लाइंदो आ मदीने वारे सा इश्क लाइंदो आ उन्हें के रब अण मुदायतियूं नेमतूं दींदो आ मुस्तफा जे आशिकन के हिते भी रंग लगंदा आहिन हुते भी रंग लगंदा इश्क सच्चो हुंदो आ न उन्हनि जूं मुरादूं पूरियूं थींदियूं आहिन ओ मिठा मदीने वारे सा दिल लाए मुस्तफा सा आशिक थी वञ मदीने वारे जो सच्चो हुबदार फरमा बरदार थी वञ खुदा जो कसम हिते भी वाह वाह हुते भी वाह वाह थी साईं फरमाइन था इन्नल्लाह खलकल जन्नत लिमन अताहु बेशक अल्लाह ताला जन्नत उन्हें जेला खलकिया जेको मुस्तफा जो फरमा बरदार